लखी गुलाम शाह जे मुख्तियारकार ऑफिस तोड़े रिहायशी क्वार्टर ज़बून हाल बणियल है। ऑफिस में पानी और फर्नीचर की खोट सबब अमलो तकलीफ़ुन के मुंह ॾियण ते मजबूर है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे हिदायतुल्लाह महर। लखी गुलाम शाह जे मुख्तियारकार ऑफिस जा रहायशी क्वार्टर ज़ीबूवाल जो शिकार थी विया। ऑफिस में मिठे पानी की सहूलत भी मैसर न आहे। ऑफिस अंदर फर्नीचर की वॾी कोट है। मुख्तियारकार ऐं असिस्टेंट कमिश्नर के रहायश वारा हाल भी किरी पिया आहिनि ऐं नए सिरे तामीर न थी सघिया आहिनि। मुख्तियारकार तपेदारनि आवाम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त असांजी ऑफिस में एक तो AC रहंदो आहे। असिस्टेंट कमिश्नर साहब उनजो घर कोने को, असिस्टेंट मुख्तियारकार जो घर कोने को, मुख्तियारकार ॿाहिरि रहंदो आहे उनजो घर कोने को। ऑफिस जी अहिड़ी हालत आहे जो माना वो रिपेयर घुरे थी ऐं ऑफिस में फर्नीचर कोने को। दरियूं ॾिसो था आहे बगियूं पियूं आहिनि सफ़ा। इलाही वॾी एराज़ी पई आहे जंहिंमें जेकॾहिं सभिनी मुलाज़िमनि जा क्वार्टर बि ठहिया आहिनि त इहा असांजे ऑफिस जी, असांजे लखी तालके जी, शहर जी सूंहं बि थींदी, इज़त बि थींदी ऐं स्टाफ खे सहूलियत बि थींदी। तक़रीबन 14 साल थी विया आहिनि को कम अहिड़ो रिपेयर जो ख़ासि न थियो आहे। बाक़ी हाणे नई बिल्डिंग हिकिड़ी तपेदारनि जो हाल उन्हनि डी साहब जन खे असां रिक्वेस्ट कई हुन ठाराए ॾिनो। बाक़ी हाणे बंगलनि जे रेजिडेंशियल जेके तव्हां ज़बून हालत पाण ॾिसो था जे ही बि मां वेठो आहियां हिकिड़ो हे सेफ हाउस जेको आहे सो अलाट थियल आहे। जज साहब जी विज़िट थींदी आहे तक़रीबन, पर सेफ हाउस की कंडीशन इहा आहे तो मिटी पई उॾामे। हे बि मां बंदि पियल आहे जेको अची वेठा आहियूं जो भई कुझु न कुझु हिन में हले थो। बाक़ी न त ओवरऑल इहा त मूंखे त कॾहिं कॾहिं ॿियंदे बि ख़ौफ़ थींदो आहे त कॾहिं मथां छत किरी पए। साहब जन खे, डिप्टी कमिश्नर साहब जन खे असांजो मुदबाना गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी जेका बि ऑफिस में ज़बून हालत आहे महिरबानी करे असांखे दुरुस्त करे ॾींदा। असांजे ऑफिस में न को जनरेटर आहे, न को UPS आहे, न को बेटे जी सहूलियत आहे। बाक़ी जेके सोलर वग़ैरह जा पखा आहिनि उहे असां पानी ताक़तदार पाण हणाया आहिनि। साहब खे असां लिख पढ़ कई आहे, लेटर वग़ैरह इशू कयो आहे। उनखे उनमें असां ज़िक्र कयो आहे लेटर में त असांखे फर्नीचर जी बि थोरी खोट आहे ऐं बंगला बि जेके आहिनि पूर कंडीशन में। इंशाअल्लाह ताला जल्द इनजी नए सिर मरम्मत थींदी ऐं इंशाअल्लाह ताला फर्नीचर जी भी रिक्वेस्ट कई आहे, बंगला भी ठीक थी वेंदा। सर मुझे चार्ज को कई साल थिया आहिनि उहा बंदि पई आहे। गाॾियुनि जी बिल्कुलु न आहे असां वटि, गाड़ी काई बि सरकारी न आहे। मुख्तियारकार ऐं तपेदार जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि DC शिकारपुर ऐं गवर्नमेंट खां फौरी तौर ते मुतालबो कयो आहे त ऑफिस जी नए सिरे कमु कराए फर्नीचर ॾियारियो वञे ऐं मुख्तियारकार जी नए सिर गाॾी ॾिनी वञे। कैमरामैन राजा सां गॾु हिदायतुल्लाह महर, आवाज़ TV न्यूज़, लखी गुलाम शाह।